ॻोठ अलाबख्श घुनियो में स्कूल क़ाइमु कयो वियो आहे रौंती कच्चे में, जिते ॿारनि खे हथियारनि बजाए कलम ॾिनी वई आहे। ही डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कंडाणी साहब ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी कोशिशनि सां घोटकी ज़िले जे कच्चे रौंती में स्कूल क़ाइमु कया विया आहिनि। अचो त हिते मौजूदु डिप्टी कमिश्नर घोटकी, SSP घोटकी, तालीम खाते जे अमलदारनि सां, हिते जे सोशल वर्करनि सां ऐं ॿाराड़ी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन स्कूल जेके खुलण जे अमल खे कीअं ॾिसनि था। अल्लाह का लाख लाख शुक्र है, आपने देखा कि पहले इस इलाके में पुलिस APCs पे आती थी और पुलिस वाले शहीद हो रहे थे। अब अल्हम्दुलिल्लाह इस इलाके में अमन है और अब तो आज बहुत बड़ा हमारे ये खुशी का मकाम है कि स्कूल का इफ्तिताह हुआ है। और सिर्फ थोड़ा बहुत कच्चे में जो है वो इश्यूज़ रहेंगे, ज़ाहिर है सरकारी ज़मीनें हैं, लड़ाइयाँ हैं, लोगों की दुश्मनियाँ भी हैं, लेकिन पुलिस इंशाअल्लाह फोर फ्रंट पे रहेगी और हम आपको इंशाअल्लाह इस इलाके के जो अमन है वो कायम करके रहेंगे। तकरीबन 150 खां मथे ॿार आहिनि ऐं हीअ तादाद वञे थी वधंदी। शुरू में 30 ॿार हुया, हिन वक़्तु 150 खां मथे ॿार क्रॉस करे विया आहिनि। हिकिड़ो स्कूल आहे हिन वक़्तु, हिन जी त एतिरी स्ट्रेंथ आहे, 160 खां वधीक ॿार जेके आहिनि उहे हिते नथा अची सघनि, लेकिन उम्मीद इहा आहे त असां हिन खे वरी बि एक्सटेंड कंदासीं इंशाअल्लाह। कोशिशि आहे त जेतिरा मैक्सिमम ॿार अचनि। ॿारनि जे अचण जो मसइलो न आहे, ॿार केतिरा बि अचनि, लेकिन आहे उहो त ॿारनि खे पढ़ाइण वारो टीचर बि ओड़ो हुजे न। हिन वक़्तु असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो टीचर आहे, उनखे बि असांखे इंक्रीज़ करिणो आहे। 2 टीचर हूंदा त इहे अञा बहितर तरीक़े सां एजुकेशन ॾेई सघंदा। छा पैगाम ॾींदा कच्चे वारनि खे कि पंहिंजा ॿार हिते स्कूल में मोकिलनि? बिल्कुलु पंहिंजा ॿार स्कूल में मोकिलनि ऐं कोशिशि असांजी इहा आहे त जिते जिते स्कूल कोन्हनि उतां जा ॿार बि हिते अचनि ऐं पंहिंजी तालीम हासिलु कनि। असांजी पंहिंजी कोशिशि इहा आहे त असां इहो चाहींदासीं त हिते 5-6 ॿिया स्कूल असां क़ाइमु कयूं। इस एरिया को नो गो एरिया कहा जाता था और यहाँ पे कोई आने का सोच भी नहीं सकता था, और आज हमने अल्हम्दुलिल्लाह यहाँ पे 2 स्कूल्स जो हैं वो इनॉग्रेट किए हैं और ये खुशाइंद बात है। यहाँ के लोगों के लिए जो है वो एक खुशी की बात है कि यहाँ पे जो है वो अमन यहाँ पे का क़याम हो सकता है, लोगों के लिए भी एक होप है। तो मैं बीइंग असिस्टेंट कमिश्नर इस साल की मुझे तो जो है वो ज़ाती तौर पे बहुत खुशी है। माशाल्लाह यहाँ के बच्चे बहुत ज़हीन हैं, बहुत जल्दी चीज़ों को पिक कर रहे हैं और ये किसी तरह से भी बाहर के जो बच्चों से कम नहीं है। इंशाअल्लाह असांजे हिन कच्चे जे इलाइक़नि में तालीम जे हवाले सां तब्दीली ईंदी ऐं शागिर्दनि खे हथियार जे बजाए कलम ॾिनी थी वञे। इहो हिकिड़ो बहितरीनु DC साहब जन इनिशिएट वरितो आहे ऐं गॾोगॾु TPA शहर जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो आहे त असांजी हितां खां 4-5 किलोमीटर ते बनीशू आहे रौंती, जेका हमेशह 24 कलाक खुलियल आहे, जिते नॉर्मल डिलीवरीज़ 100+ थियनि पियूं। OPD तमामु सुठी फ्री ऑफ सर्विसिस असां ॾियूं पिया ऐं हिते जॾहिं बि का ज़रूरत थींदी आहे असां मोबाइल मेडिकल कैम्प्स हमेशह असांखे लॻंदियूं आहिनि ऐं हिते बि हिन स्कूल सां गॾु असां कनेक्टेड हूंदासीं, जिते फस्ट एड बॉक्स हूंदो ऐं शागिर्दनि खे जॾहिं बि किथे मेडिकल जे हवाले सां सहूलियत ॿुधल हूंदी असां हाज़िर हूंदासीं। जीअं त अॼु कच्चे में जिते अमुन जो पखी केतिरनि ई सालनि खां गायब हुयो, अॼु डिप्टी कमिश्नर ऐं SP साहब जी आमद ते हिन स्कूल जो इफ्तिताह कयो वियो। उमेद सम्झूं था त हीअ ॿारड़ा 5-6 सालनि खां पोइ जॾहिं 5-6 दर्जा पढ़ी अॻिते निकिरंदा ऐं उनखां पोइ जॾहिं हाई स्कूल जे तरफ़ हिननि जी ज़िंदगी जो सफ़र जारी थींदो, हिन खां पोइ कॉलेज वेंदा, कॉलेज लाइफ खां पोइ हिते इंशाअल्लाह हिकिड़ो सुठो माहौल तयारु थींदो ऐं पढ़ियल लिखियल तबिको जॾहिं हिते ईंदो त इहो कच्चे जो जेको अमून आहे हमेशह जे लाइ बहाल रहंदो। असांजे पके ते स्कूल तमामु काफ़ी हुया, कच्चे में ज़रूरत हुई, कच्चे जे हालातनि जे करे स्कूल न पिया खुली सघनि। इन जे करे असांजे डिस्ट्रिक्ट जे SP साहब DC साहब वरी महिनत करे हिते अमन करायो आहे ऐं हीअ स्कूल प्राइवेट जी तरह फ़िलहालु खोलियो आहे। इंशाअल्लाह अॻिते इहो गवर्नमेंट में बि ईंदो। हिन स्कूल खे ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे, एतिरा ॿार मौजूदु आहिनि जेके कच्चे जे इलाइक़े जा सिर्फ़ु ॿार आहिनि। स्कूल खुलियो आहे हिते, असांखे ॾाढी ख़ुशी आहे। स्कूल खुलियो आहे, असांखे थैला बि मिली विया आहिनि, ड्रेस बि मिली विया आहिनि, असां पढ़ूं था, ॾाढी ख़ुशी आहे। पंध कंदे जो धिको खाधुम काए खणी थी छाती लातुम, प्यार मजा थी भाकुर पातुम, मुंहिंजी अमड़ तूं कई आहे मूंसां भलाई, तोल कयां तो शुक्र सदाई, मूर न विसरे तुंहिंजी चङाई, मुंहिंजी अमड़। बिल्कुल असां हाणे सेफ हूं, अॻे कोई बि अची न सघंदो, हाणे बिल्कुलु अफ़सर अचनि था, नुमाइंदा अचनि था, असां वरी ख़ुशी आहे, असांखे वॾो अमन आहे, बिल्कुलु असां पुरअमन सुकून में रहंदा पिया आहियूं। फ़िलहाल असां जेको आहे त यानी कि SS पहिरियां गवर्नमेंट में ते यानी कि कोन हुयो, DSC साहब पंहिंजे तरफ़ां असांखे ॾिनी पे पघार, हाणे अल्हम्दुलिल्लाह असांखे जेको आहे त गवर्नमेंट तरफ़ां बि जेको आहे इहो मिलंदो असांखे वज़ीफ़ो। मोहम्मद कासिम कलवाड़, मेहरान TV न्यूज़, मीरपुर माथेलो।